जय जय नारायण
संगत। जय जय नारायण नारायण नारायण। भगवान जो नालो खणी करे उस्तति करे अॼु जे सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र 84 भक्ति सूत्र उन्हनि ते असां सत्संग करे रहिया आहियूं। अॼु 11 नंबर सूत्र। लोके वेदेषु तदनुकूल आचरणम तद विरोधिश उदासीनता। उदासीन अखर आयो कल भी अञा उनखे समझाइण जे लाइ देवर्षि नारद ॿुधाए थो कि उदासीनता किथे रखणी आहे। तटस्थता निर्लिप्तता किथे रखणी आहे। माना मुंहिंजो कहिड़ो कमु, इहो कहिड़ी जॻह ते इस्तेमालु करणो आहे। इहा उदासीनता किथे ॾेखारणी आहे ऐं किथे न ॾेखारणी आहे। हींअर तक माण्हू त स्वार्थ सां ई निर्णय कंदो आहे। मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, उनजो स्वार्थ सिद्ध थींदो त मतिलबु आहे। धर्म अधर्म सां मतिलबु कोन्हे अॼु जे माण्हूअ जो कि धर्म छा थो चए ऐं अधर्म छा आहे। उन हिसाब सां नथो चए कि मुंहिंजो छा मतिलबु। पंहिंजे स्वार्थ खे अॻियां रखी करे थो चए मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, मूंखे कहिड़ो फ़ाइदो। न त अॻे हूंदा हुआ मनीषी जो धर्म जो वीचार करे धर्म खे बचाइण लाइ इहा उदासीनता रखंदा हुआ। गिला कंहिंजी थिए, निंदा थिए त उन में उदासीन रहंदा हुआ। हाणे गिला निंदा में कोई नथो उदासीन थिए, पर कंहिंसां अन्याय थिए थो उदासीनता थी वञे। त किथे असांखे उदासीन रहणो आहे, किथे न रहणो आहे। देवर्षि नारद चए थो लोक वेदेषु तदनुकूल आचरण तद विरोधिश उदासीनता। हिकिड़ा थींदा आहिनि लोक जा आचरण, व्यवहार। संसार में रहणो आहे त व्यवहार हिकिड़ो हलंदो आहे। केॾां वञिबो आहे, कंहिं वटि अचिबो आहे, कोई असां वटि ईंदो, इहो व्यवहार आहे। इनखे लोक व्यवहार चइबो आहे। लोक आचरण, ज़ालुनि में वञिणो आहे, शादीअ ते वञिणो आहे, या फोन ई करे वठां, इहो आचरण, इहो व्यवहार छा ज्यादा ई कोन थी वियो आहे जो असां पंहिंजे असली मक़सद खां भिटकी विया आहियूं ऐं इन व्यवहार में उलझी विया आहियूं। व्यवहार में उलझी करे बीह रहियासीं। देवर्षि नारद चए थो पंहिंजी भक्तीअ खे बचाए वठो जेका ज़रूरी आहे। लोक व्यवहार छॾे ॾियो। अचण वञण निभाइण, के वरी पुरुष ऑफिस मां घर अचनि या दुकान तां घर अचनि त बि शांति करे न वेहंदा आहिनि कि हाणे होॾां वञिणो आहे, हाणे हुनखे फोन करे पुछांसि। त व्यवहार असां त कोन कंदा आहियूं। बाबा माण्हू तव्हां एॾो केॾो निभाईंदा आहियो, शाबस अथव। निभाइण लाइ बि चए थो, पर केतिरो। देवर्षि नारद चए थो ओतिरो ई लोक व्यवहार निभायो जंहिंसां भक्ति वधे असांजी। परमात्मा जे अनुकूल जेको व्यवहार आहे उहो निभायो, बाक़ी फालतू व्यवहार छॾे ॾियो। जीअं सत्संग में अचणो आहे इहो निभायो, छो त भॻवान सां जोड़ींदो। तदनुकूल आचरणम। ऐं जिते ॾिसो जेको व्यवहार भॻवान खां दूर थो करे उहो छॾे ॾियो।
तद विरोधिश, जिते भगवान जो विरोध हुजे उते उदासीन थी वञो कि मुंहिंजो कहिड़ो मतिलबु। ही भगवान जी उल्टियूं ॻाल्हियूं पई थियूं थियनि, हिते पराई पचर थी थिए, हिते फालतू मूर्खता जूं ॻाल्हियूं, लोभ जूं ॻाल्हियूं पई थियूं थियनि। हिते थी वञो उदासीन, उते चओ मुंहिंजो इन सां मतिलबु ई कान्हे, मुंहिंजे कम जी ॻाल्हि कान्हे। हिते मुंहिंजे कम जी ॻाल्हि तॾहिं मञिबी जॾहिं भगवान जी ॻाल्हि थींदी, या बुरे खे बुरो चयो वेंदो तब असांजे कम जी ॻाल्हि आहे। बुरे खे बुरो चयो वेंदो त सच्चाई हाईलाइट थींदी। कूड़ खे कूड़ो चयो वेंदो, उते आहे असांजो कमु। निंदा न, विश्लेषण। जिते विश्लेषण थींदो हूंदो, जिते सत्य खे प्रगट करण जे लाइ कुझु चर्चा थींदी हूंदी, उते असांजो कमु आहे, छो त उहो असांखे सत्य भगवान सां जोड़ींदो। एतिरो बसि व्यवहार रखो संसार में, आचरण। लोक वेदेशु, ॿियो वेदनि जे अनुसार आहे व्यवहार, वेदनि शास्त्रनि जे अनुसार कि ही विर्त रख, हीअ परंपरा निभाए, हिन ॾींहुं ही कमु न कर, हिन ॾींहुं ही कर। इहो शास्त्रनि जो बि हिकु व्यवहार थींदो आहे। उहो बि मना थो करे देवर्षिनाथ कि जेको शास्त्र जी ॻाल्हि, वेदनि जी ॻाल्हि भगवान खां विमुख करे, भगवान जी भक्ति कमज़ोर करे, भगवान खे हटाए छॾे, उहो बि कमु छॾे ॾे। भक्ति प्रमुख आहे। जीअं शास्त्रनि में ईंदो आहे कि सवेल उथो ब्रह्म मुहूर्त में, वेदनि में लिखियल आहे ब्रह्म मुहूर्त में जागो। पर हाणे कंहिं माण्हू ऐं उथी करे सनानु कयो, कंहिं माण्हूअ खे सूट न करे त, जुकाम थी पएसि त सवेल उथी सनानु करण में, त चए थो न कयो। जुकाम थी वेंदे तूं अञा भक्ति कोन करे सघंदे, सत्संग में कोन ईंदे उन ॾींहुं, त उहो न कर। भली शास्त्र छो न चवनि। जेका ॻाल्हि वेदनि जी भक्ति, असांजी भक्ति वधाए, उहा ॻाल्हि कर। ईअं त ॾाढो कुझु लिखियल आहे वेदनि में, सभु कुझु थोरी आहे असांजे लाइ। जीअं मॉल में केॾियूं शयूं हूंदियूं आहिनि, सभु थोरी खणी ईंदा आहियूं घर। जेका असांजे कम जी आहे ऐं जेतिरी कैपेसिटी आहे उन अनुसार खणी ईंदा आहियूं, ऐं जेका सस्ती पवंदी आहे। तीअं ई वेद त भंडार आहे ज्ञान जो, सभु ॻाल्हियूं थोरे, कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हि आहे, कंहिंजे लाइ कुझु। असांखे उहा ॻाल्हि खणणी आहे जेका असांजे ऐं भगवान जे अनुकूल हुजे। वेदनि में ब्रह्मचारी जे लाइ अलॻि धर्म आहे, गृहस्थ जे लाइ अलॻि धर्म आहे, वानप्रस्थीय जे लाइ अलॻि, संन्यास आश्रम वारे लाइ अलॻि। ब्रह्मचारी संन्यास वारो धर्म त पालन कोन कंदो, सन्यासी गृहस्थ जो धर्म पालन कोन कंदो, त छा उहे वेद विरोधी थी विया छा? न, उन्हनि पंहिंजे कम जो धर्म खणी वरितो वेदनि मां ऐं भगवान सां जुड़ी रहिया आहिनि। तीअं ई जीवन में वधीक बि नियम कर्म कांड न पालिजो। माण्हू त कुझु बि चवंदव, ही न कयई छा, हू न कयई छा, ही त ज़रूरी आहे, उमास ते ही त कबो ई आहे, चंड ॾींहुं ही कबो आहे, गणेश चौथ न रखी अथई छा। माण्हू ई मुछी पए। हाणे त हिकु नओं पियो थो हले, छा हो, मायूं स्टेटस पे थियूं लॻाइनि कि सुभाणे कणा प्रसाद कयो। रोज़ पिया था कनि, रोज़ कणा प्रसाद कयो, है न, धन गुरु नानक हेठां। ॿियो छा कयो? सुबुह जो भाई 5:30 बजे सनानु पाणी करे कणा प्रसाद ठाहियो। मां न थो चवांव, ॿुधायांव थो कि क्या चल रहा है। पोइ छा कयो? जपजी साहिब पढ़ो, पोइ घणा ॾींहं पोइ छा थींदो?
उहो न लिखियल आहे छा थींदो। त कोई चवंदव तो न पढ़ी आई आहे जप साहिब, कणा प्रसाद तो न ठाही छा, सभु पिया था ठाहिनि, विच में अलाए छा हलियो कि हा थधो पचायो। त माण्हू त मुझाए छॾींदा, तव्हां भक्ति कॾहिं कंदा, त भॻवान सां कॾहिं जुड़ंदा। त हिननि लोकाचार वेदाचार में ई फाथल हूंदा त जीवन इन में नष्ट थी वेंदो। देवर्षि नारद सावधान थो करे, लोके वेदेषु तदनुकूल आचरणम तद विरोधिश उदासीनता। लोक जो ऐं वेदन जो आचरण तॾहिं कयो जॾहिं भगवान जे अनुकूल हुजे, न त उदासीन थी वञो। असांजे भगवान जे भक्ति जे विरुद्ध हुजे, छॾे ॾियो, पर कोन छॾींदा। छो त जप साहिब पढ़ण सां, कणा प्रसाद ठाहिण सां इच्छा पूरी थींदी। भगवान कंहिंखे खपे, भगवान इच्छा पूरी कराइणी आहे। अरे टिनी लोकनि जो स्वामी भगवान ईश्वर, उनखे छॾे असां ही इच्छाऊं पूर्तियूं न कंहिंजे बि चवण ते इहे कम कयूं। जबकि गुरु नानक ईअं कोन चयो आहे कि सवेल उथी कणा प्रसाद ठाहे, पोइ विराइणो बि आहे, पोइ खाईंदो केरु पाण में। भक्ति सूत्र में अचे थो, हलिया हलिया भागन वारा सतगुर जे दरबार में। हलिया हलिया भागन वारा दर्शन पाए नेम निभाए। कोई लग कमकार खे हलिया हलिया भागन वारा सतगुर जे दरबार में। दुनिया जे गर्दिश में तोखे गुज़री के साल वया, गुज़री के साल वया। दुनिया जे गर्दिश में तोखे गुज़री के साल वया, गुज़री के साल वया। बिगड़ी तुझ जो नेम धर्म जो, बिगड़ी तुझ हाल वया, बिगड़ी तुझ हाल वया। बिगड़ल बासी वरी बणाइजे, नीव लगाए करतार सां। हलिया
जो सब बाब थई, सुपने जो सब बाब थई, माधु माण छने जे कूड़ो, नीव लगाए संत नीव लगाए करतार सा, हलिया 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 भागने वाला, जे लख करोड़ कमाई दे तब पूरी तुझी ना पवंदी, पूरी तुझी ना पवंदी, राजा की महाराजा की दे, आशा पई अगते वधंदी, आशा पई अगते वधंदी, आशा उनमें अटकी प्यारा, वेही न रहो वहिवार में, हलिया हलिया भागने वाला, सतगुर जे दरबार में। त अनावश्यक टाइम वेस्ट न कयो उन्हनि कमनि में जेके कम परमात्मा जी भक्ति न ॾियनि। लोकाचार व्यवहार, वेदाचार, इहो तॾहिं ठीकु आहे जॾहिं भॻवान सां जोड़े, न जोड़े त सभु असांजे लाइ थोरी आहे। ऐं असां सिंधियुनि त कुझु ज्यादा ई बोझ रखियो आहे मायुनि, छो त सभिनी जी नकल करणी आहे न, त हिन पंथ मां बि हिन पंथ जी बि नकल करणी आहे, करवा चौथ बि रखणी आहे, टीजड़ी बि रखणी आहे, ॿई। असां सिंधियुनि जो आहे टीजड़ी, पंजाबियुनि जो करवा चौथ, त उन्हनि जो बि करणो आहे, पंहिंजो बि करणो आहे। नवरात्रनि जा विर्त बि रखणा आहिनि, गणेश बि ॾिसो रखणु खपे, पर भक्तीअ सां। केॾियूं इच्छाऊं सिंधियुनि खे हूंदियूं आहिनि, गणेश मां बि फ़ाइदो मिलंदो, दुर्गा मां बि मिलंदो, कारकतनि मां बि। भक्तीअ लाइ त कोई कुझु करे ई कोन पियो थो। देवर्षि नारद चए थो लोक जा व्यवहार हाणे घटि कयो, कंदा सच में घटि, या रुॻो ॿुधो ई पिया था। सुभाणे खां ई फालतू घुमणु बंदि, साहेड़ियुनि वटि वञणु बंदि, किटी विटी पार्टी बंदि। ॾाढो सुठो थी वियो, ॾाढो सुठो भलो कमु थियो। लॉकडाउन में इहो लोकाचार घटि थियो आहे न, पर इहो सुधरंदा, तव्हांखे लॻे थो माण्हू सुधरंदा, वरी शुरू कोन थी वेंदो। पुराणी कसर बि कढी ईंदा, ॾिसिजो कि पहिरीं हफ़्ते में 3 ॾींहं मिलंदा हुआसीं, हाणे 6 ॾींहं मिलंदासीं। पुराणा ॾींहं केॾा वेंदा, टाइम वेस्ट अथव। जेको चवंदा आहियो न मजबूरी आहे, वञिणो ई आहे, कहिड़ी अहिड़ी मजबूरी आहे। हाणे त कंहिंते बयार कोन अथव। लॉकडाउन खां पोइ तव्हां चाहे न वञो, किथे बि थियण, हिकिड़ो ई अथव कोरोना, भई असां हिन करे कोन आयासीं। हाणे कोई कंहिंखे नथो चए, हाणे पाण चाहे थो कि कोई न अचे, माण्हू चाहिनि था न अचनि, हींअर कोई बि उहो ई परेशान, उहो ई हो सभु हूअं ई चाहींदा हुआ कि असांजे घर कोई गुज़रे त माण्हू वधीक न अचनि, भीड़ था कनि अची। ऐं छा कंदा आहिनि ज़ालूं मायूं मिली, छा कंदियूं आहिनि, पराई पचर, कंहिंखे थी वणे। त इहो व्यवहार घटि करे सिर्फ़ु उहे शयूं रखो जेके भॻवान सां जोड़नि।
ॿियो सूत्र आहे 12 नंबर। भवतु निश्चयादाड़ यादूर्ध्व शास्त्र रक्षणम। हिकु ॿी ॻाल्हि वरी गॾोगॾु देवर्षि नारद चए थो कि लोक व्यवहार वधीक न कयो, वेदनि जो व्यवहार भी शास्त्रनि जो भी वधीक न कयो, पर छॾे भी न ॾियो। तव्हां आहियो न वरी तव्हां हिनजो ॿियो अर्थ कढंदा आहियो कि चई न हींअर शास्त्रनि ते वधीक ध्यानु न ॾे त माण्हू छॾे ई ॾींदो पूरी तरह, त छॾणा भी कान्हनि। उहो नेक्स्ट इन सलोक में सूत्र में चए थो कि दृढ़ निश्चय जॾहिं थी वञे भगवान में, तव्हांजी भक्ति पक्की थी वञे, पोइ पाण शास्त्र जे अनुसार हलो, सिर्फ़ ॾेखारण लाइ। समझा? पहिरीं त तव्हां अञा कच्चा आहियो, मान लो शास्त्रनि में उलझो न, भक्ति पक्की कयो। भक्ति कीअं? दृढ़ निश्चय जॾहिं थी वञे, पक्की भक्ति थी वञे, अहिड़ी पक्की भक्ति जो पोइ तव्हां डावाडोल न थी सघो, पक थी वञे कि ही भगत आहे, पोइ वरी छा थींदो? तव्हांजी हिकु पहचान, हिकु व्यक्तित्व ठही वेंदो। तव्हां जेको भी कमु कंदा, ॿिया माण्हू उनखे सही सम्झंदा। देवर्षि नारद थो चए, त इन करे पोइ सोचे सम्झी कमु कजो। कृष्ण भगवान गीता में चयो आहे अर्जुन खे कि अर्जुन, मुंहिंजे मथां कोई बंधन कान्हे, मां कुझु कर्म न बि कयां, मां मुक्त आहियां, पर तॾहिं बि मां कर्म कंदो आहियां ताकि मैसेज सुठो वञे, मैसेज वञे। न त आलसी माण्हू वेही रहंदा, चवंदा भगवान ई नथो करे त असां छो कयूं। कृष्ण भगवान दान पुण्य भी कंदो हो, लालच लाइ न, या ग्यारस रखंदो हो, गायुनि जी शेवा कंदो हो, दान पुण्य कंदो हो। ये सभु कम शास्त्र जे अनुकूल आहिनि। त तव्हां चवंदा पहिरीं तो चई न कर, हाणे तो चई कर, ॿिन्हिनि जो अर्थ सम्झो। पहिरीं अज्ञानता में कंदा हुआ न, देखा देखी, हाणे होश पूर्वक कयो, कुछ पाइण लाइ न, केवल मैसेज ॾियण लाइ। किन खे? जिन खे अञा भक्ति न मिली आहे, जेके अञा इन अवस्था ताईं न पहुता आहिनि, भगवान सां जिन जो अञा प्रेम न आहे, उन्हनि जे लाइ ही प्राइमरी ॻाल्हियूं आहिनि। सभु न शास्त्रनि जे अनुसार कल्याणकारी कुछ कम कयो। पहिरीं न कयो, जेसिताईं तव्हांखे भक्ति न मिली वञे भगवान जी, तेसिताईं तव्हां न फासो। स्पष्ट तो चवां, तेसिताईं न फासो कि हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे, वहम पइजी वियो आहे, हीअं न कयोसीं त हीअं थी वियो आहे। इहे सभु छॾे करे भगवान जी भक्ति, पोइ जॾहिं भगवान जी भक्ति पक्की थिए, कीअं पक्की थींदी? परीक्षा कीअं? जॾहिं तव्हांखे कोई डगमगाए न सघे। गोस्वामी तुलसीदास खे कंहिं चयो मजाक में कि तूं राम खे मञींदो आहीं न? सूरदास चयईंसि, तुंहिंजो इष्ट राम आहे, मुंहिंजो इष्ट अथई कृष्ण भगवान। तुलसीदास चई, अच्छा हा हूंदो। सूरदास चयसि तो तोखे ख़बर अथई मुंहिंजो जेको कृष्ण भगवान आहे, उहो 16 कला परिपूर्ण अवतार आहे, 16 कला अवतार। ऐं तुंहिंजे राम में घणियूं कलाऊं आहिनि ॿुधाए? तुलसीदास चयईंसि अलाए। सूरदास चयईंसि मां तो ॿुधाए 12। भगवान राम में 12 कलाऊं मञियूं वयूं आहिनि। जीअं मर्यादा, जीअं एक पत्नी व्रत, कृष्ण जूं त अनेक पत्नियूं, अनेक प्रेमिकाऊं, राम इहो न कयो, त राम जूं कलाऊं 12 मञियूं वयूं आहिनि। 12 कला, कृष्ण जूं 16 अदाऊं, मतलब अदाऊं। त सूरदास चयसि तो तुंहिंजे भगवान में अथई 12 कलाऊं, मुंहिंजे भगवान में 16 कलाऊं। जीअं कि जलेबियूं कंदियूं आहिनि,
तेरे गुरु में अभी एक कला कम है, एक कला कम है, एक सब हिक ॿिए खे ईअं पटाईंदियूं आहिनि कि तुंहिंजे गुरूअ में हिक ने हिकु ॾाको घटि आहे। सभु पंथ में था चवनि। हिकिड़े त चार्ट ठाहियो हुई कि गुरु नानक हिते पहुतल आहे, असांजो बाबा जी हिते आहे, ऐं न तव्हांजो बाबा जी हिते आहे, असांजो सभिनि खां मथे आहे। इएं चार्ट ठाहे आयो त हर कोई पियो थो चए। पोइ तव्हां छा कंदा? सम्झो तव्हां कृष्ण खे मञींदा हुजो, तव्हांजी भक्ति कृष्ण में थी वई, हू छॾे ॾिनव, शास्त्र वास्त्र छा था चवनि छॾे ॾिनव, कृष्ण सां तव्हां प्रीत कयव, ऐं पोइ का वरी अचीव माई साहेड़ी पक्की, ऐं हुन तव्हांखे चयईं कि सुठी ॻाल्हि आहे, कृष्ण 16 कला अवतार आहे, पर असांजो जेको आहे न बाबा जी, उहो 17 कला अवतार आहे। ऐं वरी इहो चयव कि कृष्ण भॻवान जेका गीता अर्जुन खे ॿुधाई त कृष्ण खे कंहिं ॿुधाई? तव्हां चओसि अलाए। चवंदव असांजो जेको आहे न, असांजो लेखू उन ॿुधाई अथई। पोइ तव्हां छा कंदा? डगमगाइजंदी न भक्ति। ही त मां ईअं थो चवां जो कोई बि कोन डगमगाइजंदो, पर ॿिए तरीक़े सां हू चए त छा कंदा? उते परीक्षा थींदी तव्हांजी कि तव्हांजी भक्ति दृढ़ निश्चय वारी आहे या कान्हे। पोइ चाहे गुरुअ में भक्ति कयो, चाहे सत्संग में, चाहे भगवान में, चाहे कंहिं में बि, पर निश्चय त पक्को न हुजे। त गोस्वामी तुलसीदास खे जेॾी महिल चई सूरदास कि तुंहिंजे राम में त सिर्फ़ 12 कलाऊं आहिनि, त तुलसीदास जी यार मूंखे त इहा बि कोन ख़बर हुई कि मुंहिंजे प्रभु श्री राम में 12 कलाऊं आहिनि। मां त सोचींदो हुउमि हिकु बि कला कान्हे हुन में। अॼु मुंहिंजी भक्ति 12 गुना वधी वई राम जे प्रति। पहिरीं त हिकु ई हुई, जेतिरी मां कथा पढ़ी आहे ॿुधी आहे हुनजी, मां त हिकु ईअं सोचींदो हुउमि सामान्य मनुष्य आहे, हो त लीला जेका आहे हुनजी सामान्य मनुष्य वारी आहे। पर तो मूंखे ॿुधाए दिलि ख़ुशि कई, तव्हांखे कोई चयव न कि तुंहिंजे गंगा धाम में सिर्फ़ु 4 कलाऊं आहिनि, असांजे में 17 कलाऊं। चइजोसि असां त हुनखे बदमाश सम्झंदा हुआसीं, अॼु ख़बर पई 4 में अथसि, पाणी अथसि, मतिलबु हुन में चवंदोसि ईअं कि असांखे कहिड़ी ख़बर, असां सोचींदासीं ईअं ई, असां त क़दुरु ई कोन कंदा आहियूं, ईअं असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं पाण वांगुरु। 4 में अथसि न, चइजो ईअं। सुठो जवाबु तुलसीदास ॾिनो। 12 कलाऊं मुंहिंजे इष्ट में आहिनि। मां सोचींदो हुउमि कि मुंहिंजो इष्ट भई ईअं ई आहे। अॼु मुंहिंजी भक्ति वधी वई। अहिड़ी भक्ति जॾहिं तव्हां में अची वञे न कि कोई लालच ॾेई करे बि डगमगाए न सघे, डपु ॾेई करे बि डगमगाए न सघे, पोइ तव्हां हिकु आदर्श ठही वेंदा आहियो। पोइ तव्हां शास्त्र जी रक्षा जे लाइ पोइ कर्म कयो, पोइ एक्टिंग कयो, एक्टिंग पंहिंजे लाइ न कयो, पोइ कयो इन करे कि हिकु शास्त्रनि जी रक्षा थिए। अचेव थो सम्झ में? न त तव्हां चवंदा पहिरीं था चओ न कयो, शास्त्रनि ते न हलो, वरी चओ था शास्त्रनि ते हलो न। हाणे शास्त्र तव्हांजी शरण में आहे, तव्हां जेको कंदा माण्हू उन ते ज़रूरु ध्यानु ॾींदो कि हीअ थी करे त कुझु त हूंदो। उहो तॾहिं ईंदो जॾहिं तव्हांजी भक्ति पक्की हूंदी। त हीअ भवतु निश्चया दाढ़या दूर शास्त्र रक्षणम, शास्त्रनि जी रक्षा करण लाइ कर्म करणु खपनि। न त छा रिजल्ट निकितो आहे? ॾिसो जलेबियुनि शास्त्र छॾाया, छा रिजल्ट निकितो? हुननि धर्म ई छॾे ॾिनो। हुननि टीजड़ी, ग्यारस, ॿिए जेके त्योहार आहिनि, गणेश रखणु, भाउ खे राखी ॿधणु छॾे ॾिननि, हा न?
भाउ खे राखी अञा बि न ॿधंदी आहे न उहा, भई मां जलेबी आहियां, मां छो राखी ॿधां, मां जलेबी आहियां, सीट ते वेठल आहियां। इहो थी वेंदव अगरि तव्हां अर्थ न सम्झा त। पहिरीं सॼी एनर्जी लॻायो भक्ति पाइण में, भक्ति प्राप्त करण में। जॾहिं पक्का थी वञो पोइ मञिबो कि तव्हां शास्त्रनि वारा कर्म लालच सां न कंदा, हाणे आदर्श स्थापित करण जे लाइ कंदा। इहा ॻाल्हि तो चए देवर्षि नारद कि कर्म त कयो, पोइ ॿियनि जे लाइ, ॿियनि खे प्रेरणा ॾियण जे लाइ। भगवान पहिरीं बि हो, भगवान पोइ बि रहियो। जॾहिं असां शास्त्रनि खे साइड कयोसीं, हटायोसीं, त पोइ भगवान जे लाइ। ऐं हाणे बि जॾहिं भक्ति पक्की थी वई त शास्त्रनि जो आदर था कयूं, शास्त्रनि जे अनुसार हलूं था, त उहो बि कंहिंजे लाइ, भगवान जे लाइ। ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में भगवान ई असांजे हुन में आहे। पोइ एक्टिंग थी वेंदी। पोइ हुन में जेका माई 5:30 बजे उथी कणा प्रसाद थी ठाहे, पोइ तव्हां बि ठाहींदा, पर फ़र्क़ु हूंदो। उहा माई सुम्हियल आहे, तव्हां जागियल हूंदा। पर केरु छो ठाहींदो कणा प्रसाद 5:30 बजे? छो ठाहींदासीं? इच्छा ई न, जॾहिं इच्छा त रही कान। पर उनजो को न को शुभ पहलू त हूंदो, सुठो पहलू हूंदो कि सहजता सां निंड खुली वई, जप साहिब पढ़ियोसीं ईअं ई अर्थ समझी करे ऐं कणा प्रसाद ठाहियोसीं, सुठो आहे। घर में ॿारनि खे विधायोसीं बिना स्वार्थ जे, बिल्कुलु सुठो आहे। मतिलबु छा, इहो कमु संत महात्माऊं कंदा आहिनि। शास्त्रनि ऐं परंपराउनि ते जेका धूल जमा थी वई आहे न, उनखे साफ़ कंदा आहिनि, क्रिया साॻी। पर उहा दूषित थी वई आहे, त महात्मा उनखे ठीकु करे पहिरीं चवंदव ही कर्म कांड छॾ, हिन में न फास, पोइ वरी चवंदव हाणे कर। सफ़ाई थी वई न, हाणे तोखे मतिलबु पतो पइजी वियो छो करिणो आहे, हाणे कर। ये प्रयोग करणु खपनि। शास्त्रनि में जेका उहा मैल जमा थी वई आहे, उहा साफ़ थियणु ज़रूरी आहे, न त ॾाढो ख़राबु रिज़ल्ट निकितो। भक्ति हासिल थी कोन ऐं कर्म कांड अची वियो, लालच, स्वार्थ, अहंकार इहे अची विया, मोह, मूढ़ता, अज्ञानता। त पहिरीं उहा अज्ञानता छॾे करे उहो चक्कर ई छॾे ॾियो जेको दूषित थी चुको आहे। सिर्फ़ु हिकु ई कमु, भक्ति भक्ति। जय भक्ति कइया भगवान जी, जय भक्ति कइया भगवान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी। ॾिसो मीरा जो मिसाल, कयई वस नंद लाल, जंहिंखे ज़हर बि अमृत धार हो,
ख़बर ना नफ़े नुक़सान जी, तंहिंखे घुरिजनि ज्ञान अज्ञान जी, जंहिं भक्ति कई आहे भॻवान जी। दुनिया जो त्याग कर्यो संत तुलसीदास, जंहिंजो राम बणियो पहरेदार हो, आयो आधीअ जो चोर, तंहिं ॾाढो नातो ज़ोर, पर चइनी तरफ़ चौकीदार हो, जंहिंजो कोई न संगी, तंहिंजो पाण थे नंगी, तंहिंखे घुरिजनि में निगहबान जी, तंहिंखे घुरिजनि ज्ञान अज्ञान जी, जंहिं भक्ति कई आहे भॻवान जी, तंहिंखे घुरिजनि ज्ञान अज्ञान जी, जंहिं भक्ति कई आहे भॻवान जी। त इहो आहे 12 नंबर सूत्र। हाणे तो अचे 13 नंबर सूत्र, देवर्षि नारद रचित भक्ति सूत्र 13 ऐं 12 ॾिसो पाण में जुड़ियल ई आहिनि कि दृढ़ निश्चय अलौकिक भक्ति प्राप्त थी वञे पोइ तव्हां शास्त्रनि जी रक्षा लाइ उहे कर्म कयो, न त अन्यथा परित्याशंक्या, न त पतन थी वेंदव। 13 नंबर सूत्र इहो आहे। मां चई छॾियो, न त तव्हां किरी पवंदा। पहिरीं शास्त्र छॾणा आहिनि, भक्ति पक्की करणी आहे, पोइ वरी शास्त्रनि जो प्रचार करणो आहे, सही अर्थ ॿुधाइणो आहे न भाई। पहिरीं ग़लति अर्थ ख़बर हो, पोइ असांखे शास्त्रनि जो सही अर्थ सम्झणो आहे, पोइ उनजी वॾाई करणी आहे माण्हुनि जे अॻियां। हींअर तव्हांखे अनेक माण्हू मिली वेंदव शास्त्र जी बुराई करण वारा, शास्त्रनि जी तारीफ़ करण वारा हींअर कोन मिलंदव। छो त बुराई कई वई, शास्त्रों में क्या रखा है ईअं चवण वारा, शास्त्र तो गूंगे हैं, पोइ तव्हां अची वेंदा आहियो चक्कर में। इहो आहे पतन, हेठि किरण, इहो आहे सर्वनाश थियण। जो 13 नंबर सूत्र में देवर्षि नारद तो चए त पोइ उत्थान कीअं थींदो? उत्थान ईअं थींदो कि 14 नंबर श्लोक में तो अचे, लोकोपि तावदेव किंतु भोजनादि व्या पारस्तवा शरीर धारणा वधी। कि भली तव्हांखे ज्ञान थी वञे, भली तव्हांखे भक्ति अची वञे, तॾहिं बि तव्हां ॿाहिरि शास्त्रनि खे हाईलाइट कयो, शास्त्रनि जे अनुसार कर्म कयो। कोई चयव जेको सूट करे तव्हांखे, विर्त रखणु सूट करे त विर्त रखो। ऐं कोई पुछेव का जलेबी चयव कि अञा उते ई आहीं, अञा विर्त रखंदी आहीं, चोस हा पहिरीं विर्त रखंदी हुअसि लालच जे करे,
हाणे विर्त रखंदी आहियां, मूंखे सम्झ में अची वियो पंहिंजे शरीर जे स्वास्थ्य जे करे। उनखे ॿुधायोसि कि विर्त रखण जो कारण छा आहे। तो वांगुरु कोन्हे मुंहिंजो स्वार्थ कोई। असांजे शास्त्रनि में जेके बि ॻाल्हियूं लिखियल आहिनि सभु वैज्ञानिक आधार ते ई लिखियल आहिनि, पर उहो ख़बर कान्हे असांखे। जॾहिं भक्ति अची वेंदी न ऐं असांजो स्वार्थ छॾाइजी वेंदो, पोइ शास्त्रनि जो सही अर्थ सम्झ में अचण लॻंदव। पोइ तव्हां ॿिए खे ॿुधाए सघंदा कि मां ही कमु छो थी कयां। हाणे कंहिं डप सां न, भय सां न, हिन रीज़न सां, ही कारण आहे। तो 14 नंबर में अचे थो कि भली तव्हांखे भक्ति अची वञे तब ॿाहिरि लौकिक कर्म थियण खपनि। ॿाहिरि व्यवहार में एक्टिंग सम्झी हलो। माण्हू खे लॻंदो कि त असां जहिड़ी ई आहे, मां बि विर्त रखंदी आहियां, हे बि रखे थी, ॿाहिरां हिक जहिड़ा लॻंदा। मां बि दान पुण्य कंदी आहियां, हीअ बि कंदी आहे, पर अंदर फ़र्क़ु आहे ॾाढो। तो नारद चए थो भली हुजे न, भली नाटक कयो न अज्ञानी, ऐं नाटक करण बि ज़रूरी हूंदो आहे। अंधनि जे मुल्क में सॼो थियण जी कोशिश कंदासीं त छॾींदा थोड़ी। पागलनि जे विच में रहो त पागल थियण जी एक्टिंग करणी पवंदी आहे। इन करे तॾहिं बची सघंदासीं, तॾहिं पंहिंजी ॻाल्हि रखी बि सघंदासीं। न त जिन जिन डायरेक्ट चयो न, साफ़ साफ़ बिल्कुलु साफ़ मुंहं ते चवण, उनजा दुश्मन ॾाढा थी विया आहिनि। कोई महात्मा, कोई जागल पुरुष अगरि डायरेक्ट जाॻाइण जी कोशिश कंदो आहे न, त उनखे सूलीअ ते चाढ़े छॾींदा आहिनि, उनखे ज़हर ॾेई छॾींदा आहिनि। त इन करे जेको समझदार जाॻियल पुरुष हूंदो आहे न, उहो धीरे धीरे पहिरीं त उन्हनि जहिड़ो नाटक कंदो आहे कि मां बि तव्हां जहिड़ो ई आहियां, पोइ धीरे धीरे पंहिंजी उन्हनि खे बीहारींदो आहे घुटी। ईअं ई थियण ईअं ई खपे। नाटक कयो न, छा आहे दिक़त। भीतर में त असां भॻवान सां ई जुड़ियल आहियूं न। त ही चए थो देवर्षि नारद, ॿाहिरियों असांखे ज्ञान हुजे तॾहिं बि लौकिक कर्म कंदा रहो ॾेखारण लाइ। हा, जेॾी महिल भीतर वञो पोइ छॾे ॾियो उन्हनि जूं ॻाल्हियूं, माण्हुनि जूं। ॿाहिरि जेको आहे भली उन्हनि खे लॻे असां जहिड़ी आहे हीअ, पर भीतर असां स्वतंत्र आहियूं, असां भीतर आज़ाद आहियूं, भॻवान सां पोइ असां ॻाल्हायूं। जीअं रोड ते वञिबो आहे त असां खाॿे पासे हलंदा आहियूं, खाॿे साइड नियम आहे, पर जंगल में वञूं उते थोड़ी नियम आहे। उते बि कोई खाॿे पासे हले त हुनखे पागल चइबो। त ॿाहिरि असां भली थोरी एक्टिंग कयूं धर्म रक्षा जे लाइ, शास्त्र रक्षा जे लाइ, उन्हनि ताईं ॻाल्हि पहुचाइण जे लाइ, पर भीतर असां परमात्मा सां जुड़ियल हुजूं। ऐं ॿी ॻाल्हि देवर्षि नारद चए थो, भोजनादि व्यापार स्तवा शरीर धारणा वधी। कुछ कर्म त अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे पहिरीं बि करणा पवंदा, पोइ बि करणा पवंदा। शास्त्रनि जी जेका ॻाल्हि आहे उहा न बि कयो त हले। कोई जबरदस्ती कोन्हे कि भक्ति प्राप्त थियण खां पोइ त हाणे शास्त्रनि जो कयो ई न, कयो त सुठो, न कयो त सुठो, पर हू वारा कम त करणा ई पवंदा न। भोजन आदि, भोजन, निंड, छो त इहे शरीर जूं आवश्यकताऊं आहिनि, इहे त करणियूं पवंदियूं। चाहे भक्ति प्राप्त न थी हुजे, चाहे भक्ति प्राप्त थी वञे, त बि शरीर खे स्वस्थ रखण त पहिरियों कर्तव्य आहे। त भरपूर निंड कजो। जेके माण्हू ढंग सां न सुम्हंदा आहिनि न, उन्हनि खे ॾाढा साइड इफेक्ट थी वेंदा आहिनि। सुम्हजा तूं त आराम सां जीअं सुम्हंदी आहीं न। ऐं रोटी वोटी जेतिरी आवश्यक आहे, सम्यक आहार, उहो भोजन हूंदो शरीर खे,
त असां भक्ति करे सघंदासीं। वो त करण हिकु थींदी आहे आवश्यकता ऐं हिकु थींदी आहे विलासिता। आवश्यकता ताईं त ठीकु आहे, पर विलासिता जो कोई विलासिता सम्झंदा आहियो, लग्ज़री लाइफ, ही बि खपे हू बि खपे, ही बि हुजे हू बि हुजे, इहा विलासिता ई आहे जेका अॼुकल्ह माण्हुनि खे भॼाए ॾुकाए थी, जॉब थी कराराए। हाणे माण्हुनि खे इहो बि बुरो थो लॻी वञे। मां सत्संग में कल्ह चयो कि छोकिरियूं जॉब कनि थियूं। मां इहो कोन चयो कि छो थियूं कनि, मां इहो चयो कि जॉब उन सां एटीट्यूड वधी थो वञे, हासिल कुझु कोन थो थिए, पतीअ जो प्यार त मिले कोन थो, स्वार्थ वारो प्यार थो मिले कि मुंहिंजी ज़ाल कमाईंदी आहे। इहो मां कल्ह चयो, पर बुरो लॻी वियो। छोकिरियूं कुझु हुयूं जेके जॉब कंदियूं आहिनि, पैकेज सुठा हुननि जा, पर जॉब इन लाइ थो करे न माण्हू कि मुंहिंजी विलासिता वधे, मुंहिंजियूं सुविधाऊं वधनि, फैसिलिटीज़ वधनि, त उनजो त कोई अंत कान्हे। आवश्यकता त पूरी तॾहिं बि थी वेंदव जॾहिं जॉब न बि कंदा। मुला नसरुद्दीन छोकिरी ॾिसण वियो त छोकिरी जॉब कोन कंदी हुई, त मुला नसरुद्दीन चयसि तो चिंता न कर, मूंखे जॉब वारी छोकिरी खपे बि कान। असां हू माण्हू आहियूं, असां ज़ाल खां नौकरी न कराराईंदा आहियूं, जॉब न कराराईंदा आहियूं। छोकिरी ॾाढी ख़ुशि थी वई। त मुला नसरुद्दीन चयसि तो बसि एतिरो थोरो ध्यानु रखिजांइ, तूं फरमाइशूं न कजां, विलासिता जूं ॻाल्हियूं न कजां कि हीअ बि कान्हे हूअ बि शइ कान्हे, हीअ बि कान्हे हूअ बि कान्हे। ॾाढो प्यार सां मुला नसरुद्दीन हिकु वॾो मैसेज ॾेई छॾियईंसि कि जॉब तूं न कर, पर पोइ विलासिता जा शौक़ छॾणा पवंदई, पोइ आवश्यकता ताईं तोखे सीमित रहणो पवंदई। अगरि तोखे वॾी फैसिलिटी खपे पोइ जॉब करणो ई पवंदई। वो छोकिरी मञी वई, छो त हुन ॾाढो प्यार सां चयईं कि काई ॻाल्हि कान्हे, बसि थोरो वॾा वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न कजां, इहो वॾो मैसेज आहे। पोइ इच्छाऊं खणी न अचिजां कि मूंखे रूम बि खपे, एसी बि खपे, हे बि खपे, हो बि खपे, सभु खपे, पोइ जॉब उन लाइ जॉब। त छोकिरियूं छो थियूं कनि जॉब? इन लाइ। ख़ैर उहो वॾो मैटर आहे, बुरो बि लॻी वेंदो माण्हुनि खे, ऐं जंहिंखे जीअं खपे करे। आवश्यकता त पूरी थी वेंदी आहे, विलासिता पूरी कोन थींदी आहे। विलासिता ऐं आवश्यकता में फ़र्क़ु अथव। सिर्फ़ु आवश्यक असांखे हुजे न रूम जेतिरो आवश्यक आहे त भक्ति थी वेंदी। विलासिता पूर्ण वैभव पूर्ण रूम हूंदो न, भक्ति कोन थी करे। तव्हां पिया हुनखे ॾिसी ख़ुशि थींदा, मुंहिंजो फर्नीचर, मुंहिंजी छत, मुंहिंजी POP, मुंहिंजे रूम में हीअ ड्रेसिंग हे हो। कोई ईंदो त बसि तव्हां ख़ुशि थींदा कि हीअ ॾिसे। हाणे भक्ति केॾा वई, इहो ध्यानु रखिणो आहे। विलासिता में कोन्हे फासणो, आवश्यकता ताईं रहणो आहे। त देवर्षि नारद 14 नंबर सूत्र ताईं इहे कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं कि शरीर जो ध्यानु रखिणो आहे, भक्ति करणी आहे, शास्त्र जे अनुसार को कर्म करणो आहे। वैसे का आख़िरी ॻाल्हि प्रहलाद जी सुठी मूंखे लॻी। प्रहलाद पहिरीं भक्ति कई, कष्ट दुख ॾिसी करे बि भक्ति कई। भक्ति करण खां पोइ जॾहिं भॻवानु मिली वियो, पोइ छा कयईं ख़बर अथव? पोइ सॼे विश्व ते राज कयईं, सॼे विश्व जो राजा कयो। अलाए घणा साल पहिरीं भक्ति, पोइ शास्त्र जी आज्ञा हुई त हुन सुठो विश्व जो राज बि कयो। पाण छा पिया था कयूं? पहिरीं धन सुख वैभव राज करण जी कामना, पोइ था सोचूं भक्ति पोइ कंदासीं। इहो क्रम उल्टो आहे। पहिरीं भक्ति हिकु दफ़ो मिली वञे, उनजी भक्ति मिली वञे, पक्की भक्ति, पोइ जेको उहो चवंदो उहो कंदासीं। त हिते 14 नंबर सूत्र समाप्त थियो।
बोल श्री कृष्ण भगवान की जय।